नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सीतारोड में खबर ॾींदारूं। सीतारोड लग प्यारो स्टेशन अलामा आए काज़ी गवर्नमेंट हाई स्कूल पाठ शरीफ में नाएं ऐं ॾहें क्लास के शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि जा सालियाना इम्तिहान शुरू। इम्तिहान में वेंदड़ 108 शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि खां फिजिक्स जो पेपर वरितो वियो। उन मौके ते स्कूल जे हेड मास्टर न्याज़ इलाही अबड़ो ॿुधायो त सालियाने इम्तिहान में हिसो वठंदड़ स्टूडेंट्स लाइ जायज़ सहूलतुनि खे मद्देनज़र रखंदे काफ़ी बहितर इंतजाम कया आहिनि। बिजली जी लोड शेडिंग सबबि जनरेटर जो बंदोबस्त पिण कयो आहे। हिन वधीक ॿुधायो त पाठ शरीफ जा शागिर्द इम्तिहानी सेंटर न हुजण सबबि परेशान हुआ, पर हिन साल इम्तिहानी सेंटर अलामा आए काज़ी गवर्नमेंट हाई पाठ शरीफ खे करायो आहे ऐं हिन स्कूल खे अर्तका जे अमल तरफ़ वधाइबो रहिबो, जंहिं ते पाठ शरीफ जे साफ़िन ऐं समाजी अॻवाननि संदसि थोरा मनीदे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।